बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। एक अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अदाकारा शबीरा चन्ना जो ॿिन्ही धीअरुनि समेत काज़ी अहमद ऐं सकरन विच ते कार एक्सीडेंट थी पियो आहे, जंहिंमें शबीरा चन्ना ऐं संदसि हिकु धीअ अदिया चन्ना जी हालत तशवीशनाक ॿुधाई पई वञे, जिन खे काज़ी अहमद हॉस्पिटल में फर्स्ट एड ॾेई नवाबशाह सिविल हॉस्पिटल शिफ्ट कयो वियो, जिते अतिया चन्ना खे फर्स्ट एड ॾिनो वियो ऐं अदाकारा शबीरा चन्ना खे ICU में शिफ्ट कयो वियो। नवाबशाह जे डॉक्टरनि ॿुधायो त अदाकारा शबीरा चन्ना जी तबियत ख़तरे खां ॿाहिरि आहे, पर खेसि दुआउनि जी ज़रूरत आहे। सिंधवासियुनि खे अपील आहे त शबीरा चन्ना जे लाइ दुआ कनि त जीअं उहो जल्द सिहतयाब थी करे पंहिंजे फ़न सां सिंध जी ख़िदमत कंदी रहे। यादि रहे त अदाकारा शबीरा चन्ना दादू सां तालुक़ु रखे थी ऐं सिंधी TV जी मशहूरु अदाकारा आहे ऐं अदाकारा शबीरा चन्ना जो हिकिड़ो डायलॉग खैरान जे सिर ॾे ख़ैरु हुजे, जेको अमर डायलॉग आहे ऐं इन ड्रामे अदाकारा शबीरा चन्ना खे शोहरत जे बुलंदियुनि ताईं पहुचाए छॾियो। अदाकारा शबीरा चन्ना जंहिं सां ॿ धीअर गॾु हुयूं, सकरन ऐं काज़ी अहमद जे विच में ख़तरनाक ख़ौफ़नाक हादसे खां पोइ हॉस्पिटल में शिफ्ट कयो वियो आहे, जिते ICU में शिफ्ट थियण खां पोइ डॉक्टरनि जो चवणु आहे त शबीरा चन्ना जी हालत सुधरंदड़ आहे ऐं उनखे दुआउनि जी ज़रूरत आहे। त प्यारा दोस्तो, जंहिं ताईं बि असांजी हीअ वीडियो पहुचे, महिरबानी करे अदाकारा शबीरा चन्ना जे लाइ दुआ करे, कमेंट करे, दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।